वेलकम बैक नाज़रीन। बुलेटिन जी बाक़ायदा शुरुआत कंदासीं हिन अहम ख़बर सां। क़त्ल जे मनसूबे जो इल्ज़ाम अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी इमरान ख़ान खे क़ानूनी नोटिस उमाणे छॾियो आहे। इमरान ख़ान खे 10 अरब रुपयनि जे हर्जाणे जो क़ानूनी नोटिस उमाणे वियो आहे। नोटिस जो 10 ॾींहनि में गैर मशरूत मुआफ़ी घुरण जो चयो वियो आहे। आसिफ अली ज़रदारी जे वकील फारूक एच नाइक जो चवणु आहे त 27 जनवरी ते इमरान ख़ान क़ौमी मीडिया ते ख़िताब में आसिफ अली ज़रदारी ते इल्ज़ाम लॻायो त खेसि आसिफ अली ज़रदारी तरफ़ां हयाती खे ख़तरो आहे। हुन इमरान ख़ान जे क़त्ल जो मनसूबो जोड़ियो आहे। उन हवाले सां इमरान ख़ान वटि कहिड़ा सबूत आहिनि, ही सरासर इल्ज़ाम आहिनि, उन सां केतिरा ई शक पैदा थियनि था। तंहिं करे इमरान ख़ान अदालत में उन ते वाज़े मौक़िफ़ ॾे ऐं सबूत साम्हूं आणे। हिकु भेरो ॿीहर अवांखे अहम ख़बर खां आगाह करे ॾियायूं। क़त्ल जे मनसूबे जो इल्ज़ाम अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी इमरान ख़ान खे क़ानूनी नोटिस उमाणे छॾियो आहे। इन हवाले सां तफ़सील ॿुधाइण लाइ असां सां लाइन ते मौजूदु आहे इस्लामाबाद मां आवाज़ न्यूज़ जो ब्यूरो चीफ कुर्बान बलोच। जी कुर्बान। जी, पाकिस्तान पीपुल्स पार्टी तहरीक इंसाफ के चेयरमैन अॻूणे वज़ीर-ए-आज़म इमरान ख़ान के कानूनी नोटिस जारी कयो आहे। इमरान ख़ान अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ते इल्ज़ाम मढ़ियो हो त हुन दहशतगर्दनि खे खेसि माराइण लाइ पैसा ॾिना आहिनि ऐं खेसि क़त्ल कराइण चाहे थो। उन हवाले सां आसिफ ज़रदारी जे वकील उनखे नोटिस जारी कयो आहे। उन में इहो इमरान ख़ान ते वाज़े कयो वियो आहे त हू 14 ॾींहंनि अंदरि पंहिंजी पोज़ीशन वाज़े करे माफ़ी वठे ऐं माफ़ी नथो वठे त पाकिस्तान पीपुल्स पार्टी संदसि ख़िलाफ़ 10 अरब रुपयनि जे हाजाणे जो केस दाख़िल करण जो हक़ रखे थी। ही मामिलो ज़ाहिर आहे कानूनी हाणे शक्ल अख़्तियार कंदो, छो त पाकिस्तान पीपुल्स पार्टी ऐं तहरीक इंसाफ अॻे खां सियासी तौर ते मदे मुक़ाबिल आहिनि। इमरान ख़ान जो नओं इल्ज़ाम हो उनखे पाकिस्तान पीपुल्स पार्टी संजीदा वरितो आहे ऐं उन हवाले सां कानूनी कार्रवाई करण जो फ़ैसिलो करे छॾियो आहे। ही नोटिस उन सिलसिले जी कड़ी आहे। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी कुर्बान बलोच अपडेट करण लाइ।